बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इश्ताक़तिल जन्नतु इला सलासतिन बिलालिन व अम्मारिन व अलिय्यिन रदियल्लाहु अन्हुम अजमईन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मोहतरम अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाई, 17 अक्टूबर 2025 जुम्मतुल मुबारक ॾींहुं सैयदना बिलाल रज़ियल्लाहु अन्हु, बिलाल हबशी जी ज़िंदगी इस्लाम सां चाहत ऐं मुहबत, इस्लाम में बर्दाश्त करण, तकलीफ़ उठाइण जो वाक़या बयान कबो। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला ॿुधण ॿुधाइण खां बाद में असां सभिनी खे इन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह से फरमाए इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह, जिन शख्स चयो असांजो रब अल्लाह आहे, सुम्मा इस्तक़ामू, वो पक्का थी बीठा, मज़बूत थी बीठा। रब अल्लाह आहे, तकलीफ़ जेका भाई पालींदड़ उहा आहे। असांजो रब अमेरिका न आहे, असांजो रब इज़राइल न आहे, असांजो पालींदड़ यहूद हनूद न आहे। अमेरिका सां फिटाईंदासीं त कीअं थींदासीं? असांजा हुकुमरान त अमेरिका जा ग़ुलाम आहिनि। अमेरिका जे चवण ते 20 साल अफ़गानिस्तान जे मुस्लमाननि ते बमबारी कई। अमेरिका खे अॾा ॾिनऊं, उन्हनि अफ़गानिस्तान ते हमला कया। 20 सालनि खां पोइ अफ़गानिस्तान अमेरिका यूएन अक़वाम मुतहिदा खे भॼण ते मजबूर कयो। उन्हनि त दाह कान कई त तव्हां असांखे 20 साल कुटरायो, तव्हां उन्हनि खे अॾा ॾिना। उन ई अमेरिका खे चीन अॾा कोन ॾिना, भारत अॾा कोन ॾिना, त अफ़गानिस्तान ते हमलो करे पाकिस्तान ॾिना। छो त पाकिस्तान वारनि पंहिंजो रब अल्लाह खे न सम्झो, अमेरिका खे सम्झो। जिन जो असांजो रब अल्लाह आहे, सुम्मा इस्तक़ामू, को पक्का थी बीठा। अल्लाह से फरमाए ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, इन्हनि ते रब जूं या फ़रिश्ता नाज़िल थियनि था। इन्हनि खे छा था चवनि? रब जे तरफ़ां आवाज़ थो अचे त अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, ख़ौफ़ बि न कजो, ग़मगीन बि न थिजो। तव्हांजे रब जो नालो अलम बुलंद कयो आहे। हाणे कुझु जेका तकलीफ़ ईंदी, रब जे तरफ़ां आज़माइश ईंदी, पोइ ते न हटिजो। ऐं जे इन तकलीफ़ुनि में अल्लाह अल्लाह कंदे जान वही हली, व अबशिरू बिल जन्नत, सुहिणा खे ख़ुशख़बरी ॾियो जन्नत जी, कुंतुम तुअदून, जंहिंजो तव्हां वाइदो कयो था। अबशिरू बिल जन्नत लती कुंतुम तुअदून, उन जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियो जंहिंजो तव्हांखे वाइदो आहे। दुनिया में तकलीफ़ आहे, दुनिया आहे तकलीफ़ जो घर। अद दुनिया सिजनुल मोमिन, दुनिया मोमिन लाइ कैद खानो आहे, व जन्नतुल काफिर, काफिर लाइ जन्नत आहे। दुनिया सुकून जो घर कोन्हे, दुनिया आज़माइश जो घर आहे। तंहिंजे करे हज़रत सैयदना बिलाल, पाण हबश इलाइक़े जो, हबशा जो बिलाल बिन रुबा हबशी, ऐं अॼुकल्ह उनखे एथोपिया चवनि था। इन हबश इलाइक़े खे एथोपिया चवनि था। हज़रत बिलाल जो पीउ रुबा, हज़रत बिलाल खे हिकु भाउ ऐं हिकु भेण। भाउ जो नालो ख़ालिद, माउ जो नालो हमाम। पाण ग़ुलाम आहे, मके में ग़ुलाम। उनजो पीउ बि ग़ुलाम हो, पाण बि ग़ुलाम थियो। अब्दुल्ला बिन जदआन हिकिड़ो वॾो वापारी हो, उनजो ग़ुलाम हो। हज़रत बिलाल उनजो ग़ुलाम हो। हज़रत बिलाल जफ़ाकश माण्हू। हज़रत बिलाल लाइ ॻाल्हियूं मशहूर न बा, ज़बान बाती असहद चवंदो, अशहद न चवंदो, इहे सभु ॻाल्हियूं ग़लति आहिनि। फसीह अरबी ॻाल्हाईंदो, छो त अरब में रहंदो, हबश जो भली हो, पर मके में रहंदो, तंहिंजे करे बहितरीन अरबी ॻाल्हाईंदो। इहे ॻाल्हियूं जेके हज़रत बिलाल लाइ आहिनि, त अशहद न चई सघंदो, असहद चवंदो, इहे ॻाल्हियूं ग़लति आहिनि। हज़रत बिलाल खे बहितरीन अरबी ज़बान ईंदी। आका अब्दुल्ला बिन जदान इनखे बुतनि जी सफ़ाई लाइ रखियो। काबतुल्लाह में 360 बुत रखियल आहे। अबू बकर जॾहिं मुस्लमान थियो त पोइ उनजो कमु बि हो। हुज़ूर खे पुछी, मुंहिंजो कमु कहिड़ो? चई, को मुंहिंजो कमु दीन जी दावत आऊं ॾियां पियो, तूं बि ॾे। पर इब्तिदाई इस्लाम में दीन जी दावत खुफ़िया ऐं लिकल तरीक़े सां ॾींदा, आम न हूंदी, खुफ़िया तबलीग हूंदी। पहिरियों जेको दौर मरहलो तबलीग जो सीक्रेट हो, मख़फ़ी तरीक़े सां। हज़रत बिलाल खे ॾिठी वॾो जफ़ाकश महिनती आहे, बुतनि खे पियो सफ़ा करे। हज़रत अबू बकर चयुसि, बिलाल तोखे उन मालिक जी ग़ुलामी ॾसियां जंहिंमें दुनिया या आख़िरत ॿई संवरजी वेंदई। उहो तोखे काबे जी छत ते बि पुॼाए सघे थो। चई, हे त भेणा असां वटि जेके काफ़िर आहिनि, असांखे हिन काबतुल्लाह जे बुत जे वेझो बि था न था चढ़जनि। चवंदा हे असांजी जॻह आहे, इबादत जी जॻह, हितां न अचो, हिन पासे खां न अचो। ऊंच नीच जो फ़र्क़ु हींअर बि अथव हिंदुनि में।
तव्हां गैर मज़हबनि में ॾिसंदव इस्लाम खां सवा त जेके वॾा महाराज आहिनि उहे हिंदुनि में हल्के क़ौम खे अॻियां न अचण ॾींदा, उन्हनि सां गॾु खाइण त छा पर पंहिंजे उन्हनि जे बर्तन में बि न खाईंदा। उहो जेकॾहिं उनजे बर्तन में हथु विझे त उनखे उछले छॾींदा। इहो फ़र्क़ु इस्लाम ख़तमु कयो आहे त कोई फ़र्क़ु न आहे। आला अदना केर बि कोन्हे को, सभु अल्लाह वटि बाना आहियो, बराबरि आहियो। इहो इस्लाम में फ़र्क़ु कोन्हे को। एक ही सफ़ में खड़े हो गए, महमूद अयाज, न कोई बंदा रहा न बंदा नवाज, इहो इस्लाम में आहे। ची उनजी ग़ुलामी, ची वाह वाह दस, ची कलमो करणो छा पवंदो, ची कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, कामयाब थी वेंदे। हज़रत बिलाल कलमो पढ़ी छॾियो। हाणे जॾहिं हुनजे दिलि में अहमियत वेठी त कुझु बि कोन्हनि खे, सभु कुझु अल्लाह वहदहू ला शरीक आहे, पालींदड़ उहो आहे त कुझु बि न आहे। पोइ हिकिड़े दफ़े काबे में ॿिया बा ईअं मिटी इन्हनि ॾे उछले खणी बुतनि ॾे चई, चीड़े तव्हांजी सफ़ाई कंदे असां बि आहियूं, तव्हां अॼु ताईं असांखे ॾिनो छा आहे? छंड फूक बि असां कयूं, किरी पओ त खणी बि रखूं असां, भुरी पओ त रिपेयरिंग बि असां कयूं, तव्हां देवताउनि मां त कुझु बि कोन मिलियो आहे। तव्हां न नफ़े नुक़सान जा मालिक, सभु शइ जो ज़ात मालिक अल्लाह। हाणे माण्हुनि ॿुधो, हे असांजी ख़ुदाउनि जी मुखालफ़त थो करे। हज़रत बिलाल जे मालिक खे चयूं तो वारो तूं बड़ा मुस्लमान तो घर में पाली, हे बिलाल त मुस्लमान थी वियो आहे। हाणे अब्दुल्ला बिन जदान बादशाह अमीर त हो पर ॾिंगो कोन हो। हुन उमैया बिन मालिक हिकिड़ो जेको वापारी हो, ॾिंगो हो, रहज़न हो, वेढ़ाको, उनखे ॾेई छॾी, खण ग़ुलाम तोखे आहे। महिनती माण्हू ॾिसी घणा पैसा आणे मुफ़्त में आई। हुन चवण मां हिनखे उहो ई कोन पुॼी सघंदुसि, इहो पाणे वञी पुॼंदो। ख़बर हुनखे बि कान्हे, इहो न ॾसींसि इस्लाम आंदो अथई तॾहिं तोखे ॾिनो अथमि। हज़रत अम्मार बिन यासिर जॾहिं इस्लाम आंदो, उन इस्लाम ज़ाहिर कयो, उनखे सभु काफ़र गॾु कुटींदा। ग़रीब हो, ग़ुलाम न हो पर मिस्किन माण्हू, काफ़र जी ॾाढ हुई, हे थोरड़ा हा। पोइ उमैया, उतबो, शेबो, अबू जहल, अबू लहब सभु गॾी, पोइ जॾहिं थकिजी पिया अची हिनखे छॾिणो त हो ई कोन्हे, बिलाल वॾो जफ़ाकशी आहे उनखे था घुरायूं, उहो हिनखे मुंहुं ॾे। हज़रत अम्मार ॿधो पियो आहे, हज़रत बिलाल खे ॾिनऊं उहो सच पुतरो, उहो प्लास्टिक वारो लकुण। इस्लाम त ज़ाहिर थी वेंदो आहे, लिखंदो त कोन्हे। मुस्लमान खे पहचाने वठंदो, सुञाणे वठंदो। हज़रत अम्मार वेझो थी, यार तूं इस्लाम ज़ाहिर न कर, मां त मार खावां थो न त तूं बि मूंसां गॾु पियो खाईंदे, ॿ टे तूं बि हणी छॾ। हज़रत बिलाल चंद लम्हनि लाइ सोचियो, पोइ चई ईअं नथो थी सघे, जंहिं अल्लाह ते यकीन कंदे तूं मार खाई सघी थो, छो नथो खाई सघां। ईअं उहो जेका लकुण आहे प्लास्टिक वारो जेको सच पुतरो इहो फिज़ा में उॾारे छॾियईं, चे बिलाल कंहिं मुस्लमान खे कुटे इहे थी नथो सघे। अॻे अकेलो पियो कुटिजी, हाणे गॾिजी पिया मार खाईंदासीं। इस्लाम जी मोहब्बत ही। तंहिंजे करे मूं हदीस पढ़ी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इश्ताक़तिल जन्नतु इला सलासतिन, जन्नत टिनि शख़्सनि जी मुश्ताक आहे, टिनि शख़्सनि जे इंतज़ार में आहे। जन्नत जा महबूब टे शख़्स आहिनि, अम्मार व बिलाल व अली। हज़रत अम्मार बिन यासिर जे इंतज़ार में जन्नत आहे, हज़रत बिलाल जे इंतज़ार में जन्नत आहे, सुहिणे अली जे इंतज़ार में जन्नत आहे। जंहिंजो जन्नत इंतज़ार करे उहे बि अज़ीम शख़्सियत हूंदो न। हज़रत अम्मार उहो आहे, हज़रत बिलाल बि आहे त सुहिणो अली बि आहे, त जिनजे जन्नत इंतज़ार में आहे। असां त कोशिशि था कयूं अल्लाह जन्नत ॾे, असां ज़िक्र अज़कार कयूं था रब जन्नत ॾे, पर जन्नत उन्हनि जे इंतज़ार में आहे। इहो सुहिणे रसूलुल्लाह जो फरमान। मार खाइण जण लॻा, खाईंदा रहिया, हलंदा रहिया। हज़रत बिलाल ते एॾियूं तकलीफ़ूं आयूं इस्लाम जे करे, जो हज़रत बिलाल खे ततल वारीअ ते लोही लिबास पाराए ज़िर जे हेठां हिकु मके जी गरम ज़मीन, वारी ततल ऐं लोह हेठां, पोइ उन ते लेटाए ऐं वॾो पत्थर चट्टान रखी निड़ीअ ते लत रखी, इहो उमैया बिन खलफ बि। हज़रत अबू बकर हिकु दफ़े चयोसि बिलाल, अहद अहद जो नालो अल्लाह अकेलो, आस्ते खणी दिलि में चओ। हज़रत अबू बकर खे चई, तुंहिंजे वातां इहा ॻाल्हि ठहे नथी। जॾहिं मूं ते इहे एॾियूं तकलीफ़ूं अचनि थियूं न, ऐं ज़बान निकिरजण जहिड़ी थी वञे, साह निकिरजण जहिड़ो थी थो वञे, अल्लाह जो दीदार थिए थो, बिलाल छा हाल अथई? उन वक़्त जी फरहत दुनिया जी सभु तकलीफ़ूं विसरियो थी। हज़रत साईं बेरवान हिकिड़ो किस्सो बयान कयो न, त हिकिड़े अलाह वारे खे बादशाहत मां हेठि तख़्त ते आयो, पोइ वञी ईअं रस्तनि ते रहण लॻो। बादशाह ॿियो ज़ालिम आयो, उनजे हाथी खणी हिनखे उछलियो। हज़रत मूसा जलाली माण्हू, हुन
वटि ईंदो कचहरी कदे माण्हुनि खां पुछी चईंसि सभु विया घरनि में लिकी, हिन जो घर त हुयो कोन। हज़रत मूसा खे जलाल अची वियो, अलाह खे चई अलाह पंहिंजे माण्हूअ खे पंहिंजे यार खे ईअं माराई, अल्लाह सां जो हम कलामी थियो। हज़रत मूसा खे चई उन सां ॻाल्हाईंदे, चई हा मिलियो, चई ॾे हाल अहवाल, तूं भिणा बादशाही तख़्त छॾी, माल मिल्कियत सभु शइ वई, पिछाड़ी हे हशर थी। कि जेॾी महिल न हाथी मूंखे मथे खणी हेठि उछलियो, रब जो दीदार थियो, मां चवां थो वरी ईअं बार बार उछले, अलाह जो दीदार थियो, मज़ो ई वॾो। तकलीफ़ूं अलाह जे बाननि खे ईंदियूं आहिनि, उन तकलीफ़ुनि में जेका राहत ऐं रब सां कनेक्शन हूंदो आहे, उनजी तव्हां हिसाब ई नथा समझी। बिलाल खे एॾो अलाह सां मोहबत, अहद अहद जो नारो, अकेलो पे हई, छा कंदी अमेरिका, छा कंदा ये ज़ालिम जाबिर, जे इस्लाम जो मज़ो चखियो आहे, उन्हनि खां पुछी ॾिसो, उन्हनि खां मोहबत रसूल पुछी ॾिसो, उन्हनि खां इश्क रसूल पुछी छॾियो, घर ॿार बचा कुर्बान करे छॾियो। हुजूर सां मोहबत में जॾहिं मदीनो छॾे मके विया पे, ॿार फुरिया विया, मिल्कियतूं फुरी वियूं, सभु छॾे वञी पहुता। इहो छा हुजूर जी मोहबत हुई, इस्लाम जी लज़त इन्हनि चखी कान्हे का, असां कीअं पलबासीं। हज़रत बिलाल जी इहा तकलीफ़ हुजूर खां ॾिठे नथी। हुजूर हज़रत अबू बकर खे चयो ख्वाहिशात बिलाल जे कॾहिं आज़ाद कजे। हज़रत अबू बकर वियो उमैया बिन खलफ वटि। हज़रत अबू बकर जो मशगुलो हूंदो, मसरूफियत हूंदी, हिकिड़ो बाना आज़ाद करणु ऐं ॿियो उठ पालणु। पोइ हज़रत अबू बकर खे संदसि पीउ चवंदो हो अबू क्वाख, चई बाना त के मालदार ऐं ताक़तवर आज़ाद कर, सुभाणे कम त अचनी, हे कमज़ोर मरियल मरियल बाना तो आज़ाद करी, चई मां अल्लाह जी रज़ा लाइ तो आज़ाद कयां, पंहिंजे लाइ त आज़ाद कयां ई कोन। उमैया बिन खलफ खे चई इनखे विकिणंदे, चई वठंदो केरु, चई मां वठंदुसि, एतिरा हज़ार वठंदुमि, मुक़ाबले में बानो वठंदुमि, चई हा हाज़िर। पोइ हज़रत अबू बकर खे चई वॾो वापारी है, पर मां तो जहिड़ो बेवकूफ़ तो आहे ई कोन, चई तूं त मुफ़्त में मां तोखे ॾेई छॾियां, मां त हिन मां तंग थियो, पाण कुटियांसि पियो, कुटरायांसि पियो, थकिजी पियुसि, हिन जी त ॿोली साॻी हिकिड़ी। हज़रत अबू बकर चयो तो जहिड़ो बेवकूफ़ कोन्हे, मदीने वारे मीर जी चाह थी त बिलाल आज़ाद कजे, तूं मूंखां पूरी मिल्कियत घुरियां, सभु ॾेई बिलाल खे आज़ाद करायां। इहा आई हुजूर सां मोहबत। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर सां गॾु बीबी फातिमा जो घर कोन हो, परते हो मदीने में। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहत पेश कई, ख्वाहिश कई त जेकॾहिं मुंहिंजे घर सां गॾु बीबी फातिमा जो, मुंहिंजी न्याणी जो घर हुजे। जंहिं सहाबी जो घर हो उनखे ख़बर पइजी वई, हज़रत अली साईं खे एतिरा पैसा हुया कोन जो घर वठे, उनजे भरिसां उहो फौरन वियो, पर हज़रत अली साईं खे चई पंहिंजो सामान मुंहिंजे घर में शिफ्ट कर, ऐं मां तुंहिंजे घर में ई, हुजूर जे घर खां परते हो हज़रत अली साईं जो घर, ऐं हुजूर वटि पहुतो, सुणा तुंहिंजी चाहत ही त हिकिड़ो घर हो, जेकॾहिं सॼे मदीने जा घर तुंहिंजे लाइ चाही हा ऐं मूं वटि हुजनि हा त सभु तोते घोरे छॾिया। हुजूर जी चाहत मथां हज़रत बिलाल जॾहिं खे ख़रीद करे हुजूर वटि पहुचाई, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अबू बकर मूंखां हिसो वठी आ इन जी आज़ादी लाइ। हज़रत अबू बकर रोई, सुणा हिसो कंहिंखां वठां, मां मुंहिंजी मिल्कियत तुंहिंजो आहे, हिसो कंहिंखां वठां, पंहिंजो पाण खां हिसो वठिबो ई कोन। एॾी हुजूर सां मोहबत थी, इन मोहबत जे नतीजे में अल्लाह सां इन्हनि खां राज़ी त थियो। इहा ई मोहबत। 7 ॼणा हा जिन इब्तिदा इस्लाम में इस्लाम ज़ाहिर कयो शुरूआत में, ऐं पहिरीं नौजवाननि में, ॿारनि में 10 सालनि जी उमिरि में हज़रत अली साईं इस्लाम आंदो, ऐलान करे चई 10 साल उमिरि वॾी कान्हे का, ऐं वॾी उमिरि वारनि में सैयदना अबू बकर सिद्दीक़ इस्लाम जो ऐलान कयो, गुलामनि में, बाननि नौकरनि में सैयदना अबू बकर हज़रत बिलाल ऐलान कयो, ऐं औरतुनि में हज़रत बीबी खदीजतुल कुबरा ऐलान कयो इस्लाम जो। इहे अज़ीम शख्सियतूं हुयूं, इस्लाम लाइ इन्हनि कुर्बानी ॾिनी। ऐं जॾहिं हज़रत बिलाल हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मुअज़्ज़िन रसूल बणायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया नेमर रजुल बिलाल, वाह जो माण्हू आहे इंसान बिलाल, वो सय्यदुल मुअज़्ज़िनीन, मदीने वारे मीर जो मुअज़्ज़िननि जो सरदार बिलाल आहे। काबे जी छत ते चाढ़े हज़रत बिलाल खां नबी साईं आज़ान ॾियारी, ऐं हज़रत बिलाल जी आज़ान ॿुधी हर कंहिंजे क़ल्ब में लूअं ठरी पवंदी, एॾो मिठड़ो आवाज़। वरी जे साईं जन बीहारियंसि त पोइ उन खां वधीक ॿी का शइ आहे ई कान। मुअज़्ज़िननि जो सरदार साईं जन खे लक़ब ॾिनो, सैयद शुहदा अमीर हमज़ा, शहीदनि जो सरदार सैयदना अमीर हमज़ा, सैयदा शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन। हुजूर फरमाया जन्नती जवाननि जा सरदार हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन आहिनि। सैयदतु निसाए अहल जन्नत अल फातिमा, जन्नती औरतुनि जी सरदार बीबी फातिमा। मुअज़्ज़िननि जो सरदार हज़रत बिलाल,
इन खां वधीक ॿियो कहिड़ो लक़ब मिलेसि? हुयो त ग़ुलाम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ फरमाए, बिलाल तुंहिंजो कहिड़ो अमल आहे? मां जॾहिं मेराज ते वियुमि त उते अर्श मौला ते तुंहिंजी दफ़न अलैह, तुंहिंजे जुतियुनि जो खड़काट ॿुधुमि, मूंखां अॻे ई तुंहिंजो आवाज़ उते पहुचे पियो। मां पुछियुमि कंहिंजो आवाज़ आहे? चयो त तुंहिंजो बिलाल, तुंहिंजो ख़िदमतगार घुमे त मदीने जे घिटियुनि ते थो, पर इन जे अमल जे करे अलाह साईं अर्श ते तुंहिंजो आवाज़ तोखे आवाज़ ॿुधाए पियो। फरमाए ॿियो त कुझु बि अमल कोन्हे, हर वक़्तु वुज़ू में रहण जी कोशिशि कंदो आहियां। तंहिं करे कोशिशि कंदो बा वुज़ू रहण जी। कमु सोलड़ो आहे, सफ़ा ॾुखियो कोन्हे। वुज़ू टुटी पए करणो आहे बसि, निमाज़ बि आसानी सां थी वेंदी, सुस्ती बि कान थींदी। वुज़ू हूंदो त पोइ अधु त जेको आहे शरारत या शैतानी ख़्याल मरी वेंदो। वुज़ू आहे पढ़ी अचूं बसि। एॾी वॾी मर्तबो आहे इस्लाम में, को मयार न आहे। तबा वॾे खानदान जो आहे, हे वॾे खानदान जो आहे, हे आला घराणे जो आहे, कुझु बि न। इस्लाम में परहेज़गारी वॾो मक़ाम आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। एक ही सफ़ में खड़े हो गए महमूद अयाज, न कोई बंदा रहा न बंदे नवाज। हिकु बराबरि आहिनि इस्लाम। हुजूर जे आॾो जेको आयो, हज़रत सैयदना बिलाल हज़रत अबू बकर गफ़ारी सां बहस मुबाहिसे में आहे। हज़रत अबू बकर गफ़ारी तानो ॾिनो, हल हबशाणी जा पुट। त हज़रत बिलाल उन कुझु न चयो, मस्जिद नबवी में वेठा। हुजूर आया त रोई पिया। रोंदो माण्हू उन जे आॾो आहे जेको परचाए, माउ पीउ जे आॾे रोईंदो उन जे आॾो, जेको न परचाए उन जे आॾो त रोईंदो ई कोन। हज़रत हुजूर साईं अबू ज़र खे कुझु न कयो। पाण फरमायो, बिलाल तोखे ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजी हिकिड़ी अम्मा आहे आमना, जंहिं मूंखे ॼणो, ॿी मुंहिंजी हिकिड़ी अम्मा उम्मे ऐमन हबशा जी आहे, जंहिं मूंखे खीर पियायो, मुंहिंजी रज़ाई माउ आहे। हज़रत बिलाल ख़ुशि थी वियो। हबशा वारी औरत नबी साईं जी थञ प्याक माउ थी, माना हबशाणी त वॾो फ़ख़ुर आहे। हज़रत बिलाल ख़ुशि थी वियो, हो गम विसरी वियो। हज़रत अबू ज़र खे ख़बर पइजी वई त हुजूर खे ख़बर पहुती आहे। हज़रत अबू ज़र आयो, बिलाल खे चई माफ़ कर, ॾाढो मिंथू कई। हज़रत बिलाल ॿुधुसी कोन। हज़रत अबू ज़र मस्जिद नबवी खां ॿाहिरि हेठि ज़मीन ते लेटी पियो, हिकिड़ो गिटो हेठि ज़मीन ते, चई जेसि ताईं मुंहिंजे इन गल ते गिटे ते पेर रखी माफ़ी न कंदे आऊं उथंदुसि कोन। हज़रत बिलाल आयो, चई मां के मुस्लमान जे मुंहं ते लत रखां, ईअं थी नथो सघे, मूं तोखे माफ़ कयो। जे हज़रत अबू ज़र गफ़ारी आला खानदान जो, पर तरबियत याफ़्ता मदीने वारे मीर जो, हुन ॾिठो त हुजूर अबू बिलाल खे त राज़ी कयो, माना मुंहिंजो इहो तानो हुजूर खे न वणियो, तंहिंजे करे बिलाल खां माफ़ी वरितई। वॾो खानदान हुजण न आहे, जेको महबूब खे जी ख़िदमत में आला मक़ाम ते पहुची वञे, उहो आला खानदान खां बि मथे आहे। हा, तंहिंजे करे दोस्तो, इस्लाम क़ुर्बानी सां भरियल आहे। असां हिन महिल ज़रूरत आहे त इश्क़ बिलाली असांखे मिले। हिन महिल ज़रूरत आहे त इश्क़ बिलाली जे करे दुनिया जी का बि चाहत न हुजे। असां टिजूं था, कंहिंखे हक़ चऊं, मिटी माइटी टुटी वेंदी। कंहिंखे चऊं त बाबा तुंहिंजे हिन ग़लति कम जे असां मुखालफ़त था कयूं, वास्ता टुटी वेंदा। असां जेकॾहिं यहूदी जे ख़िलाफ़ वञूं, ट्रम्प जे ख़िलाफ़ ॻाल्हायूं, जेकॾहिं असां आर्मी चीफ खे चऊं तूं ग़लति कम थो करीं, सुभाणे बदिजी वेंदासीं, मौली साहब तूं त पागल ई, तोखे त कुझु बि कोन्हे, असांजा बच्चा के कीअं ततबा पालबा, घर कीअं हलंदो, इहे बच्चा ॾिना भला आहिनि, वारिस बि उहो ई अथनि, असां आहियूं। अवां जेके मरी था वञनि, जा पुट कोन था पालजनि जा। मूं त अहिड़ा ॾिठा जेके पाण मरी विया, बच्चा एॾो ख़ुशहाल ज़िंदगी था गुज़ारनि, शायदि हुनजे हूंदे ॾुखिया, पोइ त ॾाढो ख़ुशहाल थी विया। रिज़्क ॾींदड़ अलाह हुआ, माउ पीउ न आहे। इज़राइल खां पुछऊं न त भला तोखे कंहिं ते रहम आयो? जी हा, ॿिनि शख़्सनि ते रहम आयो। कहिड़े ते? चई हिकिड़ो ॿारु ॼाओ, माई ॿेड़ीअ ते ॿारु ॼणियो, ॿेड़ी टुटी पई, माई फटे ते, ॿार बि फटे ते, अलाह हुकुम कयो त माउ खे साहु कढीसि। मां चयो यार इहो ॿारु फटे ते हुकुम थियो कढियो, मूंखे हुन ॿार ते रहम आयो। वरी शद्दाद पाण खे ख़ुदा पियो सॾाए, बादशाह जन्नत ठहराई, महीनो खन हुन में सभु शयूं तयार थियूं, सभु शयूं रखराई। पोइ घोड़े ते जॾहिं अञा लहे पियो, अञा ज़मीन न हेठि न मथे, विच ते अलाह जो साहु कढीसि, मूं चयो ॾिसी त वठे हा। अलाह चयोसि उहो ई ॿार ते जेको फटे ते ॼाओ, बादशाह थियो, पाण खे ख़ुदा सॾाई। पालींदड़ अलाह हुआ, माउ पीउ न हुए। हे जेको चए थो असां था पालियूं, मां थो पालियां, तूं आई कोन। वहुव रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन, रिज़्क अलाह ॾींदड़, तव्हां असां आहियूं कोन। पोइ हिते वञी पंहिंजनि वॾनि खां पुछी ॾिसो, अबा असांजो वॾा जी बा तव्हांजो ॾाॾो यतीम, पोइ कीअं पलियो? अलाह पालियो। रिज़्क ॾींदड़ अलाह हुआ। आऊं थो कमाए अचां त थींदो, दुकान हलंदो त थींदो, दुकान ज़रियो आहे, रिज़्क ॾींदड़ अलाह हुआ। इन दुकान मां कुझु बि न मिले छा कंदो?
इहो कारोबार ख़त्म थी वञे छा कंदव? करोड़पति मिल्कियतूं ड्रही वञनि छा कंदव? रिस्क ॾींदड़ अलाह आहे। तंहिंजे करे हक़ चवण खां पोइ न हटे माण्हू। इन जे करे दोस्तो जॾहिं असां हक़ जी ॻाल्हि खां पोइ रहियासीं तॾहिं खां नाकाम थी वियासीं। सैयदना बिलाल जहिड़ो इश्क इन सहाबा किराम ऐं जेकॾहिं असां में अहिड़ो ईमान हुजे त उहा बिलाल वारी मदद अॼु बची सघे थी। ईअं न आहे त न ईंदी, इहा अलाह जी मदद अॼु बची सघे थी। ईमान बिलाल ई पैदा कर त ॾिस त पोइ कीअं थी अलाह जी मदद अचे। रिज़्क अलाह जे तरफ़ां आहे। हक़ चइबो रहबो, तख़्त दार ते बि चइबो, सूली ते बि चढ़े त हक़ चइबो। छो त जेकॾहिं असां पंहिंजे औलाद खे ग़ुलामी जो दर्स ॾींदासीं त ग़ुलाम रहंदा, आज़ादी जो दर्स ॾींदासीं त आज़ाद रहंदा। हज़रत अमर बिन आस मदीने जो मिस्र जो गवर्नर हो ऐं उन जे पुट हिकिड़े मिस्री छोकिरे खे धक कयो। ड्रोड़ में जो अॻिते वधी वियो, असांजो नौकर ग़ुलाम मूंखां अॻिते वधी थो वञे। उन मिस्री छोकिरे देरि ई न कई, वक़्त जे बादशाह हज़रत अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक वटि पहुतो। हज़रत उमर फारूक ईअं न चयो त वञी मिस्र जे गवर्नर अमर बिन आस वटि वञ, उनखे घुराई, पीउ खे बि घुराई, मिस्र जे गवर्नर खे घुराई, पुट खे घुराई। हज़रत उमर साईं चयो त मतस्तब्तुमुन्नास वलक़द वलदतुहुम उम्महातुहुम अहरारा, तव्हां माण्हुनि खे कॾहिं खां ग़ुलाम बणाइण शुरू कयो आहे? माउ जे पेटां त आज़ाद ॼावा आहिनि। हज़रत अमर बिन आस चयो मूं वटि कोन्हे, मूंखे ख़बर कोन्हे, मुंहिंजे पुट हिन सां ज्यादती कई आहे त मूं वटि अचे हा त हिनखे इंसाफ़ मिले हा। हाणे गवर्नर खे छॾे करे वक़्त जे बादशाह वटि पहुतो आहे, फ़ैसिलो तव्हां वटि आहे, तव्हां कंदव। हज़रत अमीरुल मोमिनीन उमर फारूक चयो साॻी लकुण हिनखे हण, इज़रिब इब्नल अकरमीन, इज़त वारे खानदान खे लकुण हण। हणी ॾेखारीस उन ग़रीब ॿार सां इंसाफ़ कयो। इस्लाम में इंसाफ़ आहे, इस्लाम में अदल आहे, इस्लामी निज़ाम मईशत आहे। ही जेको यहूदियुनि वारो निज़ाम मईशत जेको जंहिंमें अमीर अमीर थींदो वञे, गरीब गरीब तर थींदो वञे, इन निज़ाम जी मुखालफ़त कई आहे कंदासीं, पोइ ज़िंदगी रही तब कंदासीं, ज़िंदगी वई तब कबी रहबी। छो त हक़ ऐं सच जे साथ सां माण्हू ज़िंदह रहंदो, मौत मुक़र्रर वक़्त ते ईंदो, कंहिंजे माण्हू सां कोन मरंदो। आऊं मारे छॾींदुसि, तूं कुझु बि कोन्हे, मौत अलाह जे हथ में आहे, माण्हू जे हथ में आहे ई कोन। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे हक़ ऐं सच ते रहाए, ज़िंदगी जेका रहाए इंसाफ़ सां रहाए, अदल सां रहाए। वाख़िर दवाना अनिल